दर दर ते न वञी पिन जा हुन जे दर ते न वञी जा उन रब जे मथां तवक्कल करे वेह जा ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरी आई पूरी कयां इमाम हसन मुजतबा अम्मा फातिमा ज़हरा जो लाल सरदार बचड़ो हिकड़ो वेलो घर में चुल्ह न बरी ॿियो वेलो घर में चुल्ह न बरी जॾहिं टियों वेलो आयो घर में कुछ न हुयो जेका खादमियाणी न्याणी हुई उन दिल में ख्याल कयो बवेला गुजरी वया हन इमाम अली मकाम जे घर जी चुल्ह न बरिया इजाजत वठी अम्मा दे वई ओ मुजी अम्मा जी मुजी बचड़ी अम्मा तो मुझे शादी ला कुछ तैयारी कईया मुजी बचड़ी हाल गरीबिया ए सोन जो छलड़ो तोला ठहरायो आ अम्मा अज इहो मुखे दे ओ मुजी बचड़ी छाजे ला थी वठी मुजी अम्मा जी जल इन ला थी वठा जो इमाम पाक जे घर में सुबह भी चुल्ह न बरिया रात भी चुल्ह न बरिया मछंद जो टियों वेलो थियण वारो आ इहो सोन जो छलड़ो खणी वञा इमाम पाक जे खिदमत में पेश कया वञी गल्ला मंडी मां को सामान वठी अचे मां खुशी खुशी सां पंहिंजे न्याणीअ जे ॾाजे जो छलड़ो ॾिनो न्याणी छलड़ो खणी आई इमाम हसन पाक जे आॾो अदब सां बीही चवे थी आका हे छलड़ो खणी वञो गल्ला मंडी मां कुछ घर जो सामान वठी अचो जलाली इमाम हसन मुजतबा निहारे फरमाइनि था अल्लाह जी ज़ात तोखे नियत जो अजर ॾींदो लेकिन ॻाल्हि त कर इहो खणी छाला आई आका बवेला चुल्ह कान बरिया टे वेले जे करे चयमि त कुछ वठी अचो इमाम अली मकाम सुणे फरमायो अच्छा त तू इहो थी समझी त असां जे घर में जेका चुल्ह कान बरिया जेका फाका कशी हली रही आ इहा असां जी मजबूरी आ खबरदार थी जा अच मां तोखे ॿुधायां त इहा मजबूरी आ या आले रसूल अल्लाह ज़रूरी आ मुसलमान तवज्जह कर ओह न्याणी हैरत में आ इमाम हसन मुजतबा बकदम हीअं खणी करे मिट्टीअ जो को ढेरड़ो पयो हो पंहिंजे खॿे पेर जी खुड़ी सॼे पेर जी न खॿे पेर जी खुड़ी उन ज़मीन जे मिट्टीअ जे ठेले या ढेरे खे हीअं जो हयऊं रब जे हुकुम सां हो सॼो मिट्टीअ जो ढेर सोनो थी वियो पाण फरमायो अल्लाह जी बानी जेतिरो सोनो खणी सघी थी खण वञी पंहिंजे अमड़ खे ॾे रोई चवे थी आका जेका महबूब जा बचड़ा नथा खणनि उहा गुलामियाणी कीअं खणंदी पाण वरी पेर खॿे जे आंगुर सां हीअं कयूं साॻी मिट्टी थी वई निहारे पाण फरमायो अल्लाह जी बानी तोखे तुंहिंजे अमड़ खे रब अजर ॾींदो लेकिन गौर सां ॿुधजा ही जेके वेलनि ते वेहण इहा असांजी मजबूरी नाहे पर असांजे लाइ ज़रूरी आहे छाजे करे जो ईअं न कंदासीं त पंहिंजे आका जी सुन्नत अदा कीअं करे वठंदासीं ऐ मुंहिंजा मुसलमान भा ओ वेलड़े ते वेहण वारा के जाडो हथ न टंग तवक्कल करे वे जेको न समुंड जे अंदर तरे में रोज़ी ॾियण वारो आ ओ तोखे किनारे ते बि रोज़ी ॾियण वारो आ उन जे ज़ात में तवक्कल मजबूत रख उन जे ज़ात में भरोसो मजबूत रख दुनिया जे दर दर ते पिनण जो आदी न थी अगर थिए न त पोइ आदत पइजी वई न तुंहिंजी बंदी खुटंदी न तुंहिंजो हथ खुटंदो नालो कॾहिं मस्जिद जो कॾहिं मदरसे जो उम्र गुज़री वेंदी पिनी 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 तुंहिंजे पोयरण खे आदत पइजी वेंदी तुंहिंजी मस्जिद बि पूरी कान थींदी तुंहिंजो मदरसो पूरो कोन थींदो पिन तुझी खुटंदी कान पर मुंहिंजा दोस्त अज़ीज जैन पिनण खे छॾे ऐं तवक्कल करे वेहंदे त कंहिं अल्लाह वारे जे दरबार ते ॾिस त हज़ारे रोज़ खाइनि था पिया खोटीअ जो नालो ई कोन्हे को इहो सच आहे
मूं जड़े मां पंहिंजी ॻाल्हि कयां ॿियो को आलिमे दीन मौलवी कावड़िजे न मूं जड़े मौलवीअ खे जेसिताईं लख रुपया ज़कात जो ॾींदे इज़त बि ॾींदोमांइ चांहि बि पियारींदोमांइ तकरीर में तुंहिंजी नेकी बि कंदुसि मैं अली नवाज़ ज़रदारी ॾाढो भलो माण्हू आहे बाबर जमाली ॾाढो भलो माण्हू आहे फलाणो दोस्त में महबूब अली मक्सी ॾाढो भलो माण्हू आहे जॾहिं पैसा ॾियणु बंदि कंदे फतवा हिकिड़ी लॻाईंदुमि हे हाणे बाग़ी थी वियो आहे हे मुर्तद थी वियो आहे हे ही थी वियो आहे हाणे हू थी वियो आहे छो त मुंहिंजी दोस्ती तोसां अल्लाह जे रज़ा जे लाइ न हुई यकीन थियो त पैसनि वारी दोस्ती हुई पर अल्लाह वारनि ॾे निहार अल्लाह जे प्यारनि ॾे निहार मुस्लमान उन्हनि जी दोस्ती जेको ईंदो आहे उन खां इहो न पुछंदा आहिनि त अमीर हई या ग़रीब हई पीर हई या फ़कीर हई छा खणी आयो हई न पुछंदा आहिनि उनखे पुछंदा आहिनि त छा वठण आयो हई नंगर भी खाराईंदा आहिनि मुंहिंजा दोस्त ज़िक्र जो लोलियूं बि ॾेई छॾींदा आहिनि इहो शान कंहिंजो आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो शान आहे मूं पंहिंजो मिसाल इन करे ॾिनो जो भले सभु मुंहिंजे मथां हुजे कंहिं ॿिए खे तकलीफ़ न पहुचे त मां अर्ज़ु पे कयो त ओ ग़रीबी हाल वारा ग़रीबीअ ते परेशान कॾहिं बि अञा थींदे जेके ग़रीब हथ मथे खणी चओ परेशान थींदो लॻे थो त कुझु खे यकीन अञा कोन्हे ऐ गरीब ऐ मुसलमान भा भला सादन लफ्ज़न में चवा हीअ दुनिया वॾी आहे या क़ब्र क़यामत वॾी आहे चाचो गुल मोहम्मद वीचारो त ॻाल्हाए थो तव्हांखे मुंग त कोन न पियल मुक़ाम में ॾिसो सवे साल गुज़री विया आहिनि जेको वियो आहे सो मोटियो आहे हिते त रोज़ अचनि पिया रोज़ वञनि पिया रोज़ अचनि पिया रोज़ वञनि पिया ऐं मुंहिंजा भाउ दुनिया जी ज़िंदगी थोरी आहे क़ब्र वारी ज़िंदगी वॾी आहे क़यामत खां पोइ वारी ज़िंदगी वॾी आहे इन थोरी उमिरि खे थोरो ॾुखनि में आहे त परवाह न आहे वॾियूं ख़ुशियूं अॻियां मौजूदु थिए अञा मूंखे चवण ॾे मां इन करे ग़रीबनि जो दिलि खे मुंहिंजा दोस्त बहलाइण जी कोशिश कंदो हां जो महांगाई उरूज ते पहुची वई आहे वीचारा ग़रीब वेले जे अटे जे लाइ परेशान केॾी महिल खंड लाइ परेशान उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त लतीफ़ सरकार फरमायो मांदी थी न मारुई मांदी थी न मारुई जो अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंजिल आगे ओहो ही मालिक आगे जेको माग पहुचाईंदी मारुई उन मां भरवसो न लाहे उन ज़ात मां तवक्कल न लाहे ओ तुझो मेहरबान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे गुरबत ए दुख सुख मुझे आका जी सुन्नत समझी बर्दाश्त कर एतरी हद ताईं दिल चवे थी तो के मीलाद जी हकीकत बुधाइंदो हला हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुजूर पंहिंजे सहाबा सां गॾिजी सफ़र में निकिता रस्ते में जॾहिं को क़याम फरमायो हुजूर सां गॾु सहाबा हुया हिकड़े के फरमायो तू वञ शहर मां सौदो वठी आ ॿिए के फरमायो तू बाहि ॿारण जो इंतजाम कर टे के चयो तू पाणी गॾु कर मुंहिंजे आका फरमायो बाक़ी रहियूं काठियूं उहे मां मुस्तफ़ा पाण थो करे अचां मुसलमान मुझे महबूब जे जिंदगी गुजारण जो तरीको ॾिस सिख ऐं पंहिंजे न गुरबत ते मायूस न थी मदीने जो साईं त साईं पर मुझे महबूब जे बचड़न के मियां गुल मोहम्मद साईं अल्लाह जे ज़ात एतरी इज्जत बख्शिया जो जे कदे इमाम हसन या हुसैन रोंदो आ त झूलो झुलाण जिब्राईल ईंदो आ अज़ीज़ाने मल इब्राहिम बिन अदम जेड़ो माण्हू जेडी मल जंगल मां काठियूं करण वेंदो आ त शींह कॾहिं उथी अॻियां बीहंदो आ काठियूं उन जे पुलीअ ते ईअं रखी ईंदो आ जीअं गदह ते माण्हू काठियूं रखी अचे हे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो शान अंदाज़ो लॻाए त आका जो मक़ाम काथे हूंदो अञा सिंधीअ में चवां जेको इशारो ॾे त चंड पेरनि में इशारो ॾे त चंड पेरनि में
इशारो दे त सिज मोटी अचे ओहो मुझो मुस्तफा काठड़ियूं कीअं पियो करे जो पंहिंजे गुनहगार उम्मत गरीबन खे ॾेखारण लाइ त मता कॾहिं परेशान थियो मता कॾहिं ग़रीबी हालत पछता कयो पछता न कजो इहो तव्हांजो सॼो ॾींहुं पघर वारो जिस्म सॼो ॾींहुं तव्हांजी महिनत मज़ूरी करण पंहिंजे बचड़नि खे हलाल जी रोज़ी खाराइण अल्लाह खे एतिरो वणंदो आहे जो मुंहिंजो मदीने जो साईं फरमाईंदो आहे अल कासिब हबीबुल्लाह महिनत करण वारो अल्लाह जो दोस्त आहे इहो तुंहिंजो थ्रेशर ते राति जो जागण इहो तुंहिंजो रातिनि जो रातियूं पाणी वहण इहो तुंहिंजो रातिनि जो ॾींहंनि जा ॾींहं चुंगी करण ऐं देरनि ते जागी बचनि जी रोज़ी इहा तुंहिंजी विख विख जी इबादत आहे या रुगी तुंहिंजी रोज़ी नाहे या तुंहिंजी विख विख ते इबादत आहे बसि शर्त हिकिड़ो आहे त तुंहिंजे दिलि में रुगी इहा ॻाल्हि हुजे त हीउ सभु कुझु मां पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हा मुंहिंजा दोस्त अञा ॿ जुमला वधी चवण ॾे जो लाइ छो हेठि बीठो हा मथे वञा ई नथो ख़बर नाहे छो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा मूंखे चवण ॾे ऐं तूं दिलि खोले ॿुध मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जे जुतड़ी मुबारक सिंधीअ में चवता त तूं समझी वञी हाणे चवंदुसि मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जी नालैन मुबारक हिकिड़ो दफ़ो नालो वर तुम जी तू समझी वनी मुझे मुस्तफा करीम जी नालैन मुबारक जॾहिं टुटी पवंदी हुई उनखे टाको केरु हणंदो जवाब दे मुझो महबूब कंडड़न सां उनखे टाको हणी पाईंदो ओ छिनल जुती गंढे पाइण वारा मां तोखे रब जो कसम ॾेई करे तो पुछां मूंखे जवाब ॾे अहिड़ी महबूब जी पसंदीदा सुन्नत रब गरीब खे नसीब कई आहे या कंहिं बादशाह खे नसीब कई आहे जवाब ॾे तुझे नसीबन सां दुनिया जो बादशाह भी रीस नथो करे सके तू एडो खुश नसीब हई मुझे महबूब जे कपड़न के चतड़ियूं लगल हुंदियूं हुयूं अज भी गरीब जे कपड़े के चतियूं लगल तुझे नसीबन सां कंहिंजी रीसा लेकिन अॻियो जुमलो भी ॿुधी छॾ इन जो मतलब इहो नाहे त अमीर हुजण ॾोहो आहे या गौर सां ॿुध अमीर हुजण ॾोहो नाहे जीअं अमीर हुजण ॾोहो नाहे ईअं गरीब हुजण भी ॾोहो नाहे अञा सादी सिंधीअ में तोखे ॿुधायां हज़रत अली सुहिणे जो कौल बाद में तो ॿुधाई पहिरीं ॿुध अमीर बगदाद जे शहर वारो महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो रहमतुल्लाह तआला अलैह जिस्म ते ओ कपड़ो पाईंदा हुया जो उन वक्त जे बादशाह के रब नसीब कोन कंदो हो यानी अमीरी भी ॾोह कोने पर अमीरी भी उहा हुजे जंहिंमें इश्क मुस्तफा ऐं खौफ खुदा हुजे गरीबी भी उहा हुजे जंहिंमें इश्क मुस्तफा ऐं खौफ खुदा हुजे शेर खुदा जो जुमलो ॿुधाए तोखे जन्नत वेझड़ी करे ॾियां पोइ तूं भले उथी वञी तुंहिंजी मर्ज़ी सोने हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा फरमायो त मुझो करीम रब गरीब सां कयामत में लेखो ही कोन कंदो कहे फरमायो जवाब दे जवाब दो जो अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो त गरीब सां मुझो रब लेखो ही कोन कंदो गरीबन अर्ज कयो आका कीअं कोन कंदो पाण फरमायो जॾहिं गरीब अल्लाह जे दरबार में पेश थींदो कहिड़ो गरीब जेको बुख ॾिसी वते रड़ियूं कंदो ओहो न थोड़ी तकलीफ़ हुजेसि उनखे रंग हणी माण्हुनि खे ॾेखारींदो ॾिसो मां जॾो थी वियो हां थोड़ी तकलीफ़ अचेसि दर दर ते डुकंदो वते पिनंदो ओहो न जेको पंहिंजे रब जे मथां तवकल करे वेहंदो आहे मौला मुंहिंजे बुख खे बि ॼाणी थो त मुंहिंजे ॾुख खे बि ॼाणी थो छाला वञी छो अल्लाह तू त पेली थी तो ॿियनि जो वट झुक
जग करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां पंहिंजे दर्दनि जूं ॻाल्हियूं पंहिंजे यार खे ॿुधा